पहिरियों भेरो अमरीकी रिसाले फोरबेस पाकिस्तान जे सभ खां वॾे सफ़ाई मंसूबे सुथरा पंजाब प्रोग्राम जो ज़िक्र पंहिंजे रिसाले में कयो। फोरबेस रिसाले मूजिबि पंजाब हुकूमत सिर्फ़ कुझु महीननि में कामयाबी हासिल कई, जंहिंखे सॼी दुनिया लाइ हिकु मॉडल तौरु ॾिठो पियो वञे। पंहिंजी तफ़सीली रिपोर्ट में अमरीकी रिसाले फोरबेस पंजाब जे वॾे वज़ीर मरियम नवाज़ शरीफ़, पंजाब जे बल्दियात वारे वज़ीर, चीफ सेक्रेटरी पंजाब, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऐं सुथरा पंजाब टीम जी कोशिशुनि खे गैर मामूली करार ॾिनो आहे। रिपोर्ट मूजिबि मौजूदा हुकूमत खां अॻु पंजाब जा 7 करोड़ माण्हू सफ़ाई जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम हुया। बहितरीन लेखक ऐं कालम निगार पॉल क्लीन पंहिंजे तहक़ीक़ी मज़मून में लिखियो आहे त पंजाब हुकूमत सिर्फ़ 8 महीननि में 130 मिलियन जी आबादीअ लाइ अहिड़ो काराइतो सफ़ाई निज़ाम क़ाइमु कयो, जेको पूरी दुनिया लाइ हिकु मिसाल बणिजी चुको आहे। रावलपिंडीअ में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 26 नवंबर जे एहतजाज केस जी ॿुधणी कई। एहतजाज केस में नामज़द अलीमा ख़ान ख़िलाफ़ दाख़िल केस जी ॿुधणी जज अमजद अली शाह कई, जंहिं दौरान शौकत खानम कैंसर अस्पताल जा वकील अदालत में पेश थिया। प्रोसिक्यूटर ज़हीर शाह अदालत खे आगाही ॾिनी त अलीमा ख़ान पंहिंजो ज़ाती अकाउंट ब्लॉक करण लाइ पंहिंजो CNIC नंबर स्टेट बैंक खे मोकिलियो हो ऐं स्टेट बैंक अलीमा ख़ान जे CNIC ते रजिस्टर्ड सभई अकाउंट बंदि करे छॾिया। हुन चयो त शौकत खानम अस्पताल जो अकाउंट ब्लॉक करण लाइ का बि लिखत वारी दरख़्वास्त दाख़िल न कई वई हुई ऐं प्रोसिक्यूशन खे शौकत खानम ऐं नमल यूनिवर्सिटी जे अकाउंट खे ब्लॉक न करण ते को बि एतिराज़ न आहे। धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ अदालत नमल यूनिवर्सिटी ऐं शौकत खानम जे अकाउंट खे ब्लॉक न करण जो हुकुम ॾिनो। वाज़े रहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 26 नवंबर जे एहतजाज केस में अलीमा ख़ान जे बैंक अकाउंट खे ब्लॉक करण जो हुकुम ॾिनो हो। सिंध जे वॾे वज़ीर सोलर तवानाई मंसूबे में 3 अरब रुपयनि जी जालसाज़ीअ जे इंकशाफ जी जांच जो हुकुम ॾिनो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जे इजलास में ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त वर्ल्ड बैंक जे सहकार सां शुरू कयल सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट 27.4 अरब रुपयनि जो मंसूबो आहे। सिंध काबीना ठेकेदार फर्म खे ब्लैक लिस्ट करण जी सिफारिश कई। काबीना हिदायत कई त सोलर एनर्जी प्रोजेक्ट में जालसाज़ीअ जी जांच एंटी करप्शन ब्यूरो ॾांहुं मोकिली वञे। इजलास में इस्लाम कोट खां छोड़ ऐं बिन कासिम खां पोर्ट कासिम ताईं रेलवे लाइन विछाइण जे कम ते बहस कयो वियो। वॾे वज़ीर चयो त अक्टूबर 2025 में सिंध हुकूमत ऐं रेलवे वज़ारत विच में हिकु MOU ते सही कई वई। MOU तहत रेलवे वज़ारत खे थर खां कोयले जी मुंतक़िलीअ लाइ रेलवे लाइन ठाहिणी आहे। मंसूबे तहत थर कोल खां छोड़ ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। बिन कासिम खां पोर्ट कासिम ताईं 9 किलोमीटर डबल ट्रैक रेलवे लाइन विछाई वेंदी। पोर्ट कासिम ते कोयले जी इनलोडिंग जूं सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। सिंध हुकूमत ऐं रेलवे वज़ारत जे विच में भाईवारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर वधीक चयो त मंसूबे जी शुरूआती लागत 75 अरब रुपया हुई। सिंध हुकूमत अॻु में ई 26.86 अरब रुपया ऐं 6.61 अरब रुपया ख़र्च करे चुकी आहे। हाणे मंसूबे जी कुल लागत 90 अरब रुपया थी वई आहे। वॾे वज़ीर काबीना जी मंज़ूरीअ सां 6.61 अरब रुपया फौरी तौर ते जारी करण जी हिदायत कई। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त कराची जे माण्हुनि खे BRT जे नाले ते ज़लील करण सां गॾु खेनि बीमारियूं ॾिनियूं पियूं वञनि। हाफ़िज़ नईमुर रहमान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त डिघे अरसे खां BRT ते सिर्फ़ 30% कमु मुकमल थियो आहे। जेकॾहिं हुकूमती कमनि में मसइला थियनि था त उन्हनि मसइलनि खे हल कयो वञे, पर यूनिवर्सिटी रोड ते BRT जी डिज़ाइन में ख़ामियूं आहिनि ऐं ट्रैफ़िक जाम जो ख़तरो आहे। हुन चयो त नौजवान नस्ल खे बीमार कयो पियो वञे ऐं ज़िंदगियुनि सां खेॾियो पियो वञे। ॿारनि जे गटर में किरण जे वाक़िअनि जे हवाले सां हुन चयो त वाटर बोर्ड हिन वाक़िए जो ज़िम्मेवार आहे। सिंध हुकूमत ते करप्शन जो इल्ज़ाम लॻाइण सां गॾु हुन मुतालबो कयो त सिंध हुकूमत यूनिवर्सिटी रोड खे बहाल करे त जीअं माण्हू सुख जो साह खणी सघनि। सिंध हाई कोर्ट में जमा करायल लेबॉर्ट्री रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त कराचीअ में खीर जा सभई नमूना सेहत लाइ हानिकार साबित थिया आहिनि। सिंध हाई कोर्ट जी आइनी बेंच खीर जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी कई। अदालती हुकुम ते मेंबर इंस्पेक्शन टीम खीर जे मयार बाबति रिपोर्ट पेश कई। लेबॉर्ट्री रिपोर्ट में चयो वियो आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गॾु कयल नमूना स्टैंडर्ड्स एंड क्वालिटी कंट्रोल अथॉरिटी ॾांहुं मोकिलिया विया हुआ। इहे सभई खीर जा नमूना गैर मयारी ऐं सेहत लाइ हानिकार साबित थिया। खीर जो को बि नमूनो इंसानी इस्तेमाल लाइ मुनासिब न हो।
सिंध हाई कोर्ट जी आइनी बेंच लेबोरेटरी रिपोर्ट खे रिकॉर्ड जो हिस्सो बणाइण जो हुकुम ॾिनो। कमिश्नर कराची पारां खीर जी क़ीमतुनि जो नोटिफिकेशन पिणु अदालत में जमा करायो वियो आहे। खीर जी नई क़ीमतुनि लाइ स्टेक होल्डर्स जे इजलास खां पोइ 27 नवंबर ते नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि डेयरी मालिक 200 रुपयनि में फी लीटर खीर विकिरो कंदा, जॾहिं त रिटेलर 220 रुपया फी लीटर विकिरो कंदा।